आहियां ग़ुलाम हुसैन ख़ासि केली। अव्हांखे ॿुधायूं त हैदराबाद सिंध जो ॿियो नंबर वॾो शहर आहे। हैदराबाद जे गुलिस्तान रहमत कॉलोनी जेका आहे हैदराबाद जे मीरपुर ख़ासि रोड ते मौजूदु आहे। उन कॉलोनीअ जे बिजलीअ जा बिल जेके आहिनि उहे जमा थियल आहिनि। साथी रिपोर्टर मुख़्तियार वको अव्हांखे हीउ मीटर ॾेखारे रहियो आहे त इन्हनि मीटरनि ते को बि बिल जेको आहे सो रहियल न आहे ऐं बिजलीअ जा बिल जेके आहिनि सो जमा थियल आहिनि। उन जे बावजूदि हेस्को इंतिज़ामिया हैदराबाद इलेक्ट्रिक सप्लाई कंपनी हेस्को उहे बिजलीअ जे बिल जमा हुजण जे बावजूदि बिजली कटे छॾी आहे, जंहिंखे अॼु 10 ॾींहं मुकमल थी विया आहिनि। हैदराबाद जी गुलिस्तान रहमत कॉलोनी करबला जो मंज़र पेश करे रही आहे। हिते पीअण जो पाणी बि खुटी वियो आहे। रहवासी सख़्तु मुश्किलात ऐं परेशानी वारी सूरत हाल खे मुंहुं ॾियण ते मजबूर बणियल आहिनि। बुज़ुर्ग औरतूं उहे सख़्तु गर्मीअ में परेशान। राति जे वक़्तु मच्छरनि जो वॾो आज़ार आहे ऐं मलेरिया पखिड़िजण जो ख़तरो आहे। हेस्को इंतिज़ामिया सां ॻाल्हि ॿोल करण जे बावजूदि हेस्को चीफ एक्सीएन लतीफ़ाबाद ऐं एसडीओ मीरा मोहम्मद शाह बिजली बहाल करण लाइ तयारु न आहे। हुननि जो चवणु आहे त जेके डिडक्शन बिल आहिनि उहे जमा कनि। डिडक्शन बिलनि जो मतिलबु हूंदो आहे जेको चोरी करे। हिन कॉलोनीअ में का बि चोरी न थी आहे। हैदराबाद जे हेस्को जो जेको लाइन सुप्रीडेंट आहे मीरा मोहम्मद शाह हिन कॉलोनीअ जी विज़िट कहिड़ी थो करे। हिन माण्हुनि सां वॾो ज़ुल्म लॻो पियो आहे ऐं माण्हू सरापा एहतजाज आहिनि। अचो त रहवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। हमारे पास लाइट नहीं है, गुलिस्तान रहमत में रिहायशी हूँ। ये देखिए ये बिल हमारे पेड है। और दूसरी बात ये है कि हम वापदा वाले के पास जाते थे, वहाँ से कोई जवाब हमें नहीं अच्छा रिस्पॉन्स मिल रहा। तो हमें यही है कि जल्द से जल्द बिजली बहाल की जाए। और हमारी ये है कि वापदा वाले हम सबके 0 पॉइंट पे मीटर लगे हुए हैं। ये कहते हैं कि तुम चोरी करते हो। हम कोई ऐसी वो नहीं है कि हम आप पीछे कॉलोनी में चले जाएं। ये जो वापडा के वर्कर हैं ये खुद चोरी करवाते हैं और ये आके फिर हमसे डिमांड करते हैं कि आप हमें बिल के पैसे दो या जुर्माने दो। तो ऐसा कुछ भी नहीं है। ये इस महीने का बिल है और ये हमें ये देख सकते हैं आप कि पेड किया हुआ है। 10 दिनों से यूनिफॉर्म भी इस्त्री नहीं हो रही और लाइट वगैरह यूनिफॉर्म धुली भी नहीं मिलती है। स्कूल के लिए बहुत तकलीफ होती है। आप बताएं कि कितने रोज से बिजली बंद है? 10 दिन से लाइट नहीं है टाउन में, जिसकी वजह से बच्चे घर पे रह नहीं पा रहे। कुछ लोग गाँव जा रहे हैं, बोल रहे हैं लाइट नहीं इधर। सही है, इधर कहीं छोटे छोटे बच्चे जो बीमार हुए पड़े, पानी इधर नहीं है। सही है, हर कोई जा रहे हैं, धोबियों को कपड़े दे रहे हैं, बिला खर्चा करें, मेहरबानी करें, जिसके वजह वापडा लाइट दे कॉलोनी में। 10 दिन से कॉलोनी में लाइट नहीं आ रही। जी आप बताएं कितने रोज से बिजली बंद है? 10 दिन हो गए बिजली बंद हुए और बहुत मुश्किलात हो रही है। बच्चे हैं, बच्चों को तो हम बड़ों का तो खैर है, पर बच्चे कहाँ जाएंगे बेचारे। जल्दी से जल्दी हमारी लाइट बहाल की जाए। सॼा ॿारनि ॾींहंनि खां लाइट बंदि आहे मुसलसल। हिते सऊं सिधो वापडा वारा जेके माण्हू असांजी कॉलोनी में ब्लैकमेल कनि पिया, बिल तक़रीबन पेजनि तव्हां बि ॾिसी सघो था। ही बिल 16,000 रुपया बिल, 20,000 रुपया बिल, 44,000 बिल। मुंहिंजो ख़ुदि 44,000 जो बिल पेड आहे। तक़रीबन 2.5 लख रुपया असांजी कॉलोनी पेमेंट करे पई। उन जे बावजूद बि असांखे लाइट न पई। हिते हथरा डिडक्शन बि डिडक्शन बहुत ज़्यादा डिडक्शन लगा के बेचते हैं। इतने हम यूज़ नहीं करते हैं। क्लियर बिल 15,000 जो बिल है क्लियर पे को रुपयो भी इनते कर्ज कोने को ॾिसो। बिल्कुलु रुपयो भी कर्ज ना आहे हिन ते। क्लियर बिल आहिनि जेके भरियल आहिनि सभु क्लियर बिल आहिनि। असांजा 8-9 क्लियर बिल आहिनि। इन्हनि कहिड़ी सज़ा ॾिनी अथनि? जिन जे न भरिया आहिनि उन्हनि खां किस्तूं कोई भरनि पिया, पर हीअ जेके असांजा क्लियर असांखे कहिड़ी मुसीबत में विधो अथनि? असांजो छो बिजली कटी अथनि? सो इहो इन जो हल थियणु घुरिजे न साईं। हमारी आला हर महीने डिक्टेशन ॿुधायो बिल अज़ाफ़ी बिल मीटर जेके से जो ओवर रेटिंग करे जेको तो उन्हनि खे अलाए छा। असांजो हिकिड़ो घरु आहे जंहिंमें हिकिड़ो फ्रिज आहे, 2 पखा आहिनि, जंहिंजो बि माना 6,000 8,000 9,000 बिल 600 यूनिट, जॾहिं कि आउं वापडा में आहियां 300 यूनिट मुंहिंजा फ्री आहिनि। उन खां अलावा बि यानी कि 700 800 यूनिट ॿिया बि। ऐं हर महीने डिक्टेशन अदा मूं कहिड़ी चोरी कई आहे, कहिड़ो ज़ुल्म कयो आहे। अगरि जे आउं चोरी करियां त पोइ तव्हांजा मीटर छो था हलनि? हा, मीटर तव्हांजा छो था हलनि? पोइ तव्हां हीअ रीडिंग असां ॾे छो था उमाणियो? नाजाइज़ आहे। ऐं अञा तारीख़ थिए कोन, उन तारीख़ बिल जमा कराइण जी तारीख़ थिए कोन। उन तारीख़ खां पहिरीं अचो ॿियोरनि बाबा बिल ॾियो। बाबा बिल तव्हांखे ॾियूं था, असां जमा कराईंदासीं। तारीख़ आहे अॼु 14 तारीख़ आहे, 14 तारीख़ शाम जो 5 बजे ताईं न असांखे ॾियो, असीं जमा करायूं। छा तव्हांखे ॾियूं? छो रहियो अथई?
चोर आहियो, हसद आहियो, हसद करियो था, चोर करियो था, पाण जेको चोरी लाइटूं ॾियो वेठा आहियो। हीअ एतिरा वञी ॾिसो बंधनि ते ॿियनि ते हेॾा कनेक्शन, उहे छो तव्हांजा माइट आहिनि, अज़ीज़ आहिनि। असां ज़ुल्म आहे या न? साईं 10 ॾींहंनि खां वठी लाइट आहे कोन को। वञूं था त चवनि था त हीउ नंबर आहे, वञूं था त कॉल अटेंड कोन था कनि। सियासी माण्हुनि खां फ़ोन करायोसीं, तारिक शाह जे पीए फ़ोन कयो आहे, त काफ़ी माण्हुनि फ़ोन कयो आहे। उते वञूं था त वञी चवनि था साहब आहे ई कोन को, असांखे ॻाल्हाइण लाइ इजाज़त ई कोन्हे, कॉल मिलाइण जी असांखे ज़रूरत ई कोन्हे, इजाज़त ई कोन्हे, ऐं फ़ोन बंदि आहिनि, को ॻाल्हाइण लाइ कोन्हे। जॾहिं त ज़ीरो पॉइंट ते लॻल आहिनि, त ज़ीरो पॉइंट ते को बि डिडक्शन आहे ई कोन को। लख लख रुपया माण्हुनि ते डिजे किना। हू चवनि था करंट बिल असांखे ॾियनि, त असीं हाणे भरण लाइ तयारु आहियूं। डिडक्शन छो भरियूं असां? अची को इंतिज़ामिया इनखे ॾिसे, जेको ज़रूरी आहे त विज़िट करे ॾिसण, जेके जाइज़ बिल आहिनि उहे ॾियण लाइ असीं तयारु आहियूं। नाजाइज़ी करे वेठा आहिनि। बिल्कुलु असांजे घर में पाणी कोन्हे, ॿार मासूम वीचारा ईअं उञ ते वेठा आहिनि, टांकी में पाणी कोन्हे, तड़ करण लाइ पाणी कोन्हे। तमामु असांखे तकलीफ़ इलाही आहे तमामु असां सां नाजाइज़ी, इंसाफ़ कयो वञे असां सां। जी, मैं इस कॉलोनी का रहायशी हूँ। हम इस कॉलोनी में तकरीबन 7 साल से रहायशी हैं। यहाँ पे हमारा मुसलसल हर महीने, हर तीसरे महीने में ये बिजली का मसला रहते रहता है। या तो वापडा वाले जैसे ही आते हैं वो काट के और बोलते हैं, डिमांड करते हैं कि भाई हमें दूसरे तरीके से पैसे दें, हम आपकी बिजली चला देंगे। तो उसके अलावा हमारे जो कनेक्शन है, पहले एलटी चालू थी, एलटी ख़त्म करा के उन्होंने 0 पॉइंट पे किए। 0 पॉइंट पे करने के बाद उसके बावजूद भी हमें बाकायदा डिडक्शन लगती जा रही है, बार-बार लगती जा रही है, जबकि उन्होंने अपने हाथों से चोरी ख़त्म करवाई है। चोरी ख़त्म करवाने के बावजूद भी हमें वो डिडक्शन पे डिडक्शन लगाए जा रहे हैं। लेकिन डिडक्शन के बावजूद भी हमने बिल भरे हैं किस्तें करा के, लेकिन फिर भी आते हैं, अपनी मर्ज़ी से काट के चले जाते हैं। फिर जब उनको बोलें कि भई हमारी बिजली चलाएँ, तो वो कहते हैं कि भई नहीं चलेगी, आप सारे कॉलोनी वाले भरें। लेकिन इसमें जो भी मसला है सारा वो उनका मसला है। जो डिडक्शन वाले बिल हमारे ऊपर किस्तें जो चढ़ी हुई हैं, वो सारा मसला उन्हीं का है। वो अभी डिडक्शन होती है नाजायज़, हम तो अपने भाई जो यूनिट के बिल हैं हमारे, वो तो हम अपने पे कर रहे हैं ना। उसके अलावा जो हमारे बिल हैं, जो डिडक्शन है, वो अमाउंट तो हम नहीं पे कर सकते ना। वो हालांकि वो भी हम किस्तों के ज़रिए पे करने की कोशिश कर रहे हैं पूरी। असां गुलिस्तान रहमत जे उन्हनि रहवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कई, जिन जी 10 ॾींहंनि खां बिजली बंदि आहे। हिते पाणी बि ख़तमु थी वियो आहे। हिते बुज़ुर्ग, औरतूं, ॿार सभु परेशान आहिनि ऐं सख़्तु मुश्किलात खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हेस्को चीफ वटि ई विया, उन हिननि खे ठुप जवाबु ॾेई छॾियो, एक्सियन जवाबु ॾेई छॾियो। एसडीओ बिजली बहाल करण लाइ तयारु न आहे, ऊंदहि में ॿुॾल आहिनि। ऐं हिते जेको आहे सो जेका गुलिस्तान रहमत कॉलोनी आहे, हिते चोरीअ जो बि ख़तरो थी सघे थो। राति जे अंधेरे ऊंदाहीअ में ही तड़पी रहिया आहिनि ऐं हिते मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे। मलेरिया जो बि बहिरान थी सघे थो, मलेरिया बि जेको आहे सो उन में मुबतला थी सघनि था। चीफ आर्मी स्टाफ, वज़ीर आज़म निगरान पाकिस्तान, चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस हाई कोर्ट, सेशन जज डिस्ट्रिक्ट हैदराबाद ऐं आला अख़्तियारियूं जेको आहे सो हैदराबाद इलेक्ट्रिक सप्लाई हेस्को जे नाजाइज़नि ऐं ॾाढाइनि जो सख़्तीअ सां नोटिस वरितो वञे। हैदराबाद जे गुलिस्तान रहमत जी जेका कॉलोनी जी बिजली बंदि आहे, उहा फौरी तौर ते बहाल कई वञे, त जीअं हितां जा रहवासी सुख जो साह खणी सघनि। रहवासियुनि जो चवणु आहे त जेकॾहिं संदनि बिजली बहाल न थी, त हू सिंध हाई कोर्ट हैदराबाद में पिटीशन दाख़िल कंदा, अदालत जो दरवाज़ो खड़काईंदा, आला अख़्तियारियूं उन्हनि जो नोटिस वठनि। साथी रिपोर्टर मुख़्तियार वके सां गॾु ग़ुलाम हुसैन, ख़ासि केली, इबरत न्यूज़, हैदराबाद।